नाज़रीन, डिस्ट्रिक्ट दादू मां रिपोर्टर अब्दुल गफ़ार चांडियो जी रिपोर्ट मूजिब दादू भरसां भान सईदाबाद में जाम शुरू वासन मुस्मात फौजिया गोपांग दादू वासी नूर अली वल्द गुलाम नबी गोपांग सां दादू जी अदालत में पसंद जो परणो करण बाद भान सईदाबाद में तहफ़ुज़ लाइ सरापा एहतजाज। उन मौके ते प्रेमी जोड़े मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पसंद जी शादी कई आहे, को ज़ोर दबाव नाहे। मुंहिंजी ज़ाल जा माइट जान जा वेरी बणिजी विया आहिनि। हबीबुल्ला, अज़ीज़ुल्ला, रहमतुल्ला, मोहम्मद अयूब, रियाज़ अली सभई ज़ात जा गोपांग, उन्हनि मां जान जो ख़तरो आहे। नोटिस वरितो वञे। नूर अली गोपांग, मां पसंद जी शादी कई आहे, मुंहिंजी मर्ज़ी जे बिना मुंहिंजी शादी कराई पई वञे। तंहिं बाद मां घरां 3 कपिड़नि में निकिरी दादू जस अदालत पसंद जी शादी कई आहे। हाणे ख़तरो आहे त मुंहिंजे मुड़ुसु नूर अली ते को अगवा जो केस दाख़िल न कयो वञे। अगरि को अहिड़ो केस दाख़िल थियो त उनखे कूड़ो सम्झो वञे। आख़िर में प्रेमी जोड़ो पारां मामले ते SSP जाम शुरू SSP दादू खां नोटिस वठी तहफ़ुज़ जी अपील कई आहे। असां नालो फौजिया ज़ात गोपांग वेठल जामशोरे जा आहियूं ऐं मसइलो इहो आहे त असां पंहिंजी पसंदि जी शादी कई आहे। मूंखे पंहिंजे माइटनि खां ख़तरो आहे, असांखे इंसाफ़ खपे वञे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे बि मुंहिंजे माइटनि खां ख़तरो आहे। मुंहिंजे मुड़ुस जो नालो आहे नूर अली ऐं मूंखे हिननि खां ख़तरो आहे। असां भान सईदाबाद में तहफ़ुज़ जे लाइ वेठा आहियूं। असांखे हिननि खां ख़तरो आहे। किथे शादी कई तव्हां? असां दादू जी कोर्ट में अदालत में। कंहिंखां ख़तरो आहे तव्हांखे? मूंखे ख़तरो आहे पंहिंजे वालिद खां, हबीबुल्ला खां, ऐं मुंहिंजे भाइरनि खां, अज़ीज़ुल्ला खां, रहमतुल्ला खां, ऐं मुंहिंजे चाचू खां ख़तरो आहे, मोहम्मद अयूब खां, ऐं नंढे चाचू खां रियाज़ खां ख़तरो आहे। असांखे छा मुतालबो आहे? असांजो इहो मुतालबो आहे त हिननि खे माना पूरो केस असांजे मथां दाख़िल न कयो वञे। मां पंहिंजी पसंदि जी शादी कई आहे ऐं मां भाइजी वई आहियां। मुंहिंजो नालो नूर अली आहे। असां पंहिंजी राति सां शादी कई आहे। पंहिंजे हिन माइट धमकियूं था ॾियनि ऐं मतिलबु पूरा केस था ठाहिनि। चवनि था त कोई मारींदासीं, धमकी था ॾियनि, FIR कराईंदासीं। इहो चवंदो आहे। उन्हनि जो नालो आहे पीउ जो अज़ीज़ दादू जा फौजिया सां मां पंहिंजी पसंदि जी शादी कई आहे। न भॼायो आहे न कयो आहे। हिन जे माइटनि खां असांखे ख़तरो आहे। हिन जे पीउ जो नालो आहे हबीबुल्ला, हिन जे भाउ जो नालो आहे अज़ीज़ुल्ला, रहमतुल्ला, हिन जे चाचे आहे मोहम्मद अयूब, ॿिए जो नालो रियाज़। इन्हनि मां असांखे ख़तरो आहे। असांखे इंसाफ़ खपे वञे। असांखे ख़तरो आहे, असांखे इंसाफ़ खपे वञे। बसि इन अगवा बगवा जो केस न कयो। असां पसंदि जी शादी कई आहे। असांखे दादू कोर्ट में असांखे इंसाफ़ खपे वञे। असां हिते पहुता आहियूं भान सईदाबाद में तहफ़ुज़ लाइ।